ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, सिंध हुकूमत कराची में डबल डेकर बसूं हलाइण जो ऐलान करे छॾियो। पहिरीं मरहले में 50 डबल डेकर बसूं ख़रीद करण जो फ़ैसिलो सिंध हुकूमत कराची में पब्लिक ट्रांसपोर्ट के जदीद बनाइण लाइ पुरअज़म आहे। सूबाई वज़ीर शर्जील मेमण डबल डेकर बसुनि सां शहरियुनि खे सस्ती ऐं आराम वारी सफ़रे जी फ़रहामी में मदद मिलंदी। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं। सिंध हुकूमत कराची में डबल डेकर बसूं हलाइण जो ऐलान करे छॾियो। पहिरीं मरहले में 50 डबल डेकर बसूं ख़रीद करण जो फ़ैसिलो सिंध हुकूमत कराची में डबल डेकर बसूं हलाइण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। सिंध हुकूमत कराची में पब्लिक ट्रांसपोर्ट के जदीद बनाइण लाइ पुरअज़म आहे। डबल डेकर बसुनि सां शहरियुनि खे सस्ती ऐं आराम वारी सफ़र जी फ़रहामी में मदद मिलंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।